डोकरी में 2 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल डोकरी वेझो बाखराणी तालके जे ॻोठ शेर मोहम्मद सामिटियो वासी होटल मालिक नौजवान बख़्त अली टगड़ ख़ैरपुर मेरस जे राज़ी देरो भरिसां कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब बाखराणी थाणे ते अगवा जो केस दाख़िल। शक जी बुनियाद ते बाखराणी पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते चढ़ाई कई वयूं, जंहिं बाद ॾोहारियुनि मुख़बिन नौजवान खे ख़ैरपुर मेरस जे कचे वारे इलाइक़े में छॾे विया आहिनि। जवाबदारनि खे कंहिं बि सूरत बख़्श न कबो। DSP बाखराणी ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो पारां प्रेस कॉन्फ्रेंस। ॿिए तरफ़ बाज़ियाब थियल नौजवान जे वाटसन पारां वॾे अंग में बाखराणी थाणे ते पहुची DSP बाखराणी ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो ऐं SHO बाखराणी सरदार अहमद कोलाची समेत ॿियनि पुलिस एहलकारनि खे ख़ुशीअ में हार पाराया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।